अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जी गाल में माया जी मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, अमन अमान के कायम रखण समेत आवाम के तालीम, सेहत और रोज़गार का वठी संदन बुनियादी हक़न की पूरायत और रियासत जवाबदेह हुजे थी। हुक्मरान जॾहिं अवामी वोट ज़रिए इक़्तिदार माणनि था त संदन इहो फ़र्ज़ बणिजे थो त हू अवामी भलाई जा कम कनि। सूरत हाल इहा आहे त हर इदारो इंतज़ामी लिहाज़ खां बेध्यानी जो शिकार आहे। अवाम धिका खाईंदो रहे थो ऐं संदन जाइज़ कम भी नथा थियनि ऐं हुक्मरान सभु ठीक आहे ई चवंदा रहनि था। इन हवाले सां अॼु असां सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ मुस्लिम लीग काफ सिंध जे सदर हलीम आदिल शेख के स्टूडियो में दावत ॾिनी आहे। वॾी महिरबानी अव्हां जी प्रोग्राम में आया। हलीम साहब, मजमूई तौर ते तव्हां सिंध जी हिन वक़्तु सूरत हाल कीअं था ॾिसो? अगरि असां सिहत जे हवाले सां ई अगरि शुरूआति कयूं त सिंध में तव्हां ॾिसो था त सिहत जे हवाले सां सूरत हाल ठीकु आहे? अवाम खे सभिनी अस्पतालनि में सिहत जूं सहूलियतूं मिलनि थियूं, डॉक्टर मौजूदु हुजनि था, उन्हनि खे दवाऊं मिलनि थियूं ऐं वक़्त ते उन्हनि जो इलाजु थिए थो? सभी शुक्रिया। ये वॾे अहम इशू ते तव्हां डिस्कशन शुरू कई आहे त अॼु असां जेकॾहिं तव्हां हिकिड़ो क्वेश्चन रखो न कहिड़े इशूज़ ते दरदर इशू कहिड़ो आहे, त जेकॾहिं असां सोचूं त हेल्थ आहे त ॿिए पासे ॾिसंदासीं न न हिते त माण्हू बि अगवा थियल आहे ॿिए शइ मुल्क में, पोइ चवंदा ठीकु आहे उन ते ॻाल्हाए पोइ न स्कूल बि 12-13 हज़ार त मिनिस्टर चयो त ॿी 22,000 स्कूल बि बंदि पियल आहिनि, उहो बुरे हाल में आहिनि। लॉ एंड ऑर्डर हुजे, एजुकेशन हुजे, असांजो शहरी सिस्टम हुजे, असांजी गवर्नेंस हुजे, पर हेल्थ जो जेको मां सम्झां थो त इहो जेको अहिड़ो ख़ौफ़नाक वाक़ियो जेको असां दरमियान ॾिसूं पिया त 150 खां वधीक मां ॾिसो, मां तव्हांखे चैलेंज थो कयां 121 जेकी फिगर आहे तव्हां मीडिया में ॾियो पिया, इहो मिठी जी फिगर्स आहिनि, पर तव्हां वञो थोरो डीपले में अंदरि वञो, इस्लाम कोट में अंदरि वञो, नंगर में अंदरि वञो, छाछरे में अंदरि वञो, ॿ 2-3-4 कलाक जीपूं अंदरि वेंदियूं आहिनि, उते तक मीडिया बि नथी पहुची सघे, एडमिनिस्ट्रेशन नथी पहुची सघे, आम माण्हू नथी पहुची सघे। उहे वीचारनि वटि इहा बि पोज़ीशन न आहे त उहे जेकॾहिं को मरी वञे त उहो ठीकु आहे, इलाज जो फैसिलिटी न आहे त मरी वञण खे ॿुधाइणु केरु ईंदो? मां सम्झां त हिन महिल ॾुकार खे जेकॾहिं थर खे असां ॾिसूं त उन में रुॻो हेल्थ नंबर 1 फेलियर हेल्थ जो बि आहे त उन्हनि जो इलाजु छो न कयो वियो? जेकॾहिं इहो मेल न्यूट्रिशन जे करे, इहो बिल्कुलु हिकिड़ी ग़लति परसेप्शन आहे। उरड़ी में बि चवंदा, ओॾी महिल जी हुक्मरान चवंदा, मिनिस्टर चवंदा, सेक्रेटरी चवंदा, न न उरड़ी में कोन वियो आहे, इहो नमूनिया में हलियो आहे, उरड़ी में न वियो आहे, इन में डायरिया में हलियो वियो आहे, उरड़ी में कोन वियो आहे, खाद खुराक जे करे वियो आहे। उहो उरड़ी छो थी? खाद खुराक जी कमी जे करे। उरड़ी खां पोइ उनजी कॉम्प्लिकेशन हुई त जंहिंमें ॿारड़ा मरी विया। इहो बि जेको आहे मेल न्यूट्रिशन जे करे, खाद खुराक जी कमी जे करे पोइ मुख़्तलिफ़ बीमारियूं लॻियूं, जंहिंजे करे इहो ॿारड़ा मरी विया, ॿियो बुख में मरी विया। हिकिड़ो त पाण ॿारड़े वटि ॾियण लाइ गुज़र, ॿियो हुनजी माउ जेकी हुई, जेको खीर पियारे त मायूं, उहे वीचारियूं पंहिंजे ॿारनि खे फीड न कराए सघियूं, उहे ॿारड़ा मरी विया। पोइ फैसिलिटी न आहे, परे खां कीअं एम्बुलेंसिस में पक थो ॿुधायां, एम्बुलेंस में पेट्रोल बि न हूंदो, एम्बुलेंस जा टायर बि ख़तमु थियल हूंदा, एम्बुलेंस जो इंजन बि ख़तमु थियल हूंदो, त कीअं उतां हुनखे खणी ईंदा हॉस्पिटल्स में, कीअं मिठी अस्पताल ताईं पहुचंदा? मिठी में अस्पताल में डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में एतिरी फैसिलिटी न हूंदी आहे, उन्हनि खे हैदराबाद केरु शिफ्ट कंदो? 1.25 जेके ॿारड़ा ख़ुदा न ख़ास्ता पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा आहिनि, कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? इन खां केरु ॾिसो, नंबर 1 हेल्थ, ॿियो अन्न उते मोकिले छॾियो आहे, उनखे विरासत जे करे डिस्ट्रीब्यूशन में मिसमैनेजमेंट न आहे त छा आहे, ग़लति प्लानिंग न आहे त छा आहे, करप्शन न आहे त छा आहे? मां सम्झां थो जिन्हनि इहे गंदी ख़राब अन्न, कणिक जेकी आहे गोदामनि में मोकिली, जिन्हनि इहे कणिक विरासत न कई ऐं जंहिंजे करे इहे ॿारड़ा मरी विया, मां सम्झां थो त इहे क़ाबिल, माना इन्हनि खे हेठि लेवल ते इंक्वायरी थियणु घुरिजे, ऐं जेकॾहिं पाण सिंध गवर्नमेंट करे न त कोई जज इनखे इंक्वायरी विहारे ऐं उन ते ॾिसणु घुरिजे त सिंध गवर्नमेंट कीअं कंदी जॾहिं त इहे ख़बरूं काफ़ी ॾींहंनि खां रिपोर्ट थींदियूं रहनि थियूं? इहा सूरत हाल को अॼु या कल्ह जी पैदा थियल कोन्हे का, गुज़िरियल 5 महीननि खां इहा सूरत हाल आहे। ॾुकार जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई जिते ॿार हयातियूं विञाइण लॻा। तव्हां सम्झो था जेकॾहिं सिंध हुकूमत बर वक़्तु इन्हनि ख़बरुनि जो नोटिस वठे हा या थोरो चेक एंड बैलेंस रखे हा त सूरत हाल इन हद ताईं त न पहुचे हा। मां तव्हांजे चैनल जे साम्हूं थो ॿुधायां, 2012 में बि ॾुकार आयो हो, अलहमदुलिल्लाह मां उन वक़्त में रिलीफ चुका आहियां, एडवाइज़र हुउसि। 19 तारीख़ ते ॻाल्हि इहा त हेठियों सिस्टम मशीनरी जेकी आहे न, उहो ॿुधाइण वारी न हूंदी आहे। 19 तारीख़ ते असांजे इंडिया आहे न, राजस्थान में असांजे भर में साॻियो थर आहे, सारी शइ सिस्टम सेम आहे। उन्हनि जे एक्ट में लिखियलु आहे त जेकॾहिं 15 अगस्त ताईं जेकॾहिं मींहुं न वसंदो त अल्टीमेटली ऑटोमेटिकली एक्ट में शामिल आहे उहो ॾकार सेटल, आफ़त सेटल करार ॾींदा, ऐं पोइ उन खां पोइ उन्हनि जो ढल माफ़ु थींदो, उन्हनि जा कर्ज़ा माफ़ु थींदा, उन्हनि जी सभु इहे सरकारी टैक्सिस माफ़ु थींदा, उनखे अधु अमाउंट ते कणिक मिलंदी, उन्हनि खे पुॼाई वेंदी। इहो ऑटो ते थियलु आहे। चाहे त असां जॾहिं मींहुं न थींदो आहे त इन में चाहे थर वासियुनि जो इन जो गुज़ारो माल ते आहे। माल
गाह थींदो त माल थींदो, माल थींदो त कुझु उन में जेको पोखींदा, कुझु सब्जियूं पोखींदा, पाण खाईंदा, बाक़ी हिन जो माल खाईंदो, माल खे खपाईंदा, हुनजो गोश्त खाईंदा, हुनजो खीर पीअंदा, इन्हनि सभु कुझु सा वक़्तु आहे। उहो थियो कोन। क्लेमिटी इफेक्टेड बि 2-3 महीना लॻी विया उनखे आफ़त सेटल करार ॾियण में। जॾहिं मां हुउसि चौथे ॾींहुं 19 अगस्त ते असां आफ़त सेटल करार ॾिनो। 26 अगस्त ते असां फूड डिपार्टमेंट वारनि खे सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू रिलीफ कमिश्नर सां ऑर्डर कराए छॾियो। अलहमदुलिल्लाह हिकिड़ी बि कैजुअलिटी कोन थी। उन खां पोइ मींहुं बि अची विया, असां रहम कयो त मींहुं अची वियो, मसइलो ख़तमु थियो। सिचुएशन इहा त हिननि इशू खे मिसहैंडल कयो आहे। बाक़ी फ़िक्र न हूंदी आहे मीडिया छा थो चवे, पुछंदा आहिनि पंहिंजे माण्हुनि खां कामोरो माज़रत सां, जेकॾहिं कामोरो सचो न हूंदो त कॾहिं सही रिपोर्ट कोन ॾींदो। उहो पंहिंजी जान बचाइण लाइ ग़लति रिपोर्ट कंदा आहिनि ऐं उहे ग़लति रिपोर्टूं हलंदे 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 जेको मथे पहुची वञे। असांजा वज़ीर जेकॾहिं पाण फील्ड में वञनि त उन्हनि खे केरु कामोरो उन्हनि खे भड़काए नथो सघे, उन्हनि खे मिसलीड नथो करे सघे। जेकॾहिं वज़ीर केरु फील्ड में न वेंदो, के वॾो ॾिसो न CM साहिब त फील्ड में न वेंदो। CM साहिब अल्टीमेटली सर्किट हाउस में वेंदो, हॉस्पिटल में वेंदो, अधु कलाक, मुनो कलाक वेही अल्टीमेटली उहो प्रेज़ेंटेशन ब्रीफिंग ते हलंदो। पर ब्रीफिंग प्रेज़ेंटेशन ते न, इहो वज़ीरनि जो कमु आहे, मुशीरनि जो कमु आहे, ऑफिसरनि जो कमु आहे। नथा वञनि, छो वञनि? न इहे था वञनि, न को MP MLA था वञनि, वेठा आहिनि पंहिंजनि ओताकनि में, कराची में, इस्लामाबाद में, वञी तकलीफ़ नथा कनि त ॾिसूं त सही छा थियो थिए। ॾिसो छा ज़ुल्म हूंदो, हिते कहाणी रुकंदी कोन। सभिनि मां तव्हांखे ॿुधायां, भली कहिड़ो बि आहे। ॿियो ज़ुल्म छा कयो आहे? अलमियो हिकिड़ो त वीचारो बुख मरी आहे। उन खां पोइ हाणे माल मवेशी 3 महीननि खां तव्हां मीडिया गोड़ पियो करे, जेकॾहिं किथे हुया लाइव स्टॉक वारा, किथे हुया वाइल्ड लाइफ, किथे हुया इहो असांजा लाइव स्टॉक खाते वारा, वेटनरी वारा, इन्हनि खे वञणु घुरिजे हा। हाणे पाबंदी नादिर शाही हुकम जारी थी वियो, हिन जो ढोर डंगर न सप्लाई थींदो। छा खाईंदा? हाणे अञा त ॿारड़ा मरनि पिया, वॾा बि मरी वेंदा। छा आहे त इन्हनि जेकॾहिं को बीमार आहे त तव्हांजी ज़िम्मेवारी आहे, हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे लाइव स्टॉक वारा डॉक्टर विहारनि, वेटनरी वारा माण्हू डॉक्टर ते विहारनि, उते मौजूदु हुजनि, जेको हुनखे चेक कनि, चकास कनि, जेके बीमार जा ढोर हुजनि उन्हनि खे रोके छॾनि। बाक़ी जेके सही हुजनि, इहे इन्हनि जी त लाइफ लाइन आहे। इहे ढोर न विकिणी सघंदा त इन्हनि लाइ खाइण लाइ रुपयो न हूंदो, इहे बुख मरी वेंदा, ख़ुदकुशियूं कंदा। पर अलाए कहिड़ो इन्हनि खे ॾस ॾियण वारो आहे, केरु हिन खे ॿुधाइण वारो आहे। ऐं एॾो वॾो इहो अलमियो थियो आहे। खैर मां इनशाला सुभाणे पाण पियो वञा। परीहं असांजी पाल पार्टीज़ कॉन्फ्रेंस बि रखियल आहे सिंधी इन्हनि सभिनी इशूज़ ते। असां हिनखे फोर्सी कयूं पिया, पर सुभाणे मां वञा थो त मां मुंहिंजो हिकिड़ो रिश्तो आहे इन्हनि मुतासिरा माण्हुनि सां, मुसीबत दा माण्हुनि सां। माना वज़ीर न कुझु आहे उन्हनि जहिड़ो हिकिड़ो मुतासिरा, पर मां चाहियां थो पंहिंजे अखियुनि सां ॾिसी अचां, उन में उन्हनि आल पार्टीज़ में दुनिया खे ॿुधायां, पोइ जेको हिते अची हिन लाइ वीचारनि लाइ कुझु करे सघंदुसि ज़रूरु कंदुसि। सुभाणे मां सुबुह जो निकिरां पियो, पोइ हितां पंहिंजे मीडिया वारे दोस्तनि खे बि चयो मां जेको हले असां अखियुनि सां ॾिसी त अचूं न। शायदि हीअ त वेंदा कोन, बाक़ी न त अख़बारी रिपोर्टनि खे यकीन कोन कंदा। इनशाला असां ईंदासीं, सच ॻाल्हाईंदासीं, सच जेको भोगणो पियो त भोगींदासीं, पर सच ॻाल्हाईंदासीं। हलीम साहब, जीअं CM साहब जी तव्हां ॻाल्हि कई त उन्हनि जी ज़िम्मेदारी नथी थिए, पर लाइफ स्टॉक जी मिनिस्ट्री बि आहे, वज़ीर बि आहे, एतिरनि ख़बरनि जे बावजूद नथो चवां, न ज़िम्मेवारी अल्टीमेटली CM साहब वटि, को ज़िम्मेवार कोन्हे। अल्टीमेटली हू चीफ एग्जीक्यूटिव ऑफ द प्रोविंस, उनजी ज़िम्मेवारी आहे, कंहिंजी न आहे। पर मां नथो चवां त CM साहब छाकाणि हूंदी आहे काबीना, छाकाणि हूंदा हुनजा वज़ीर, मुशीर, एडवाइज़र, कंसल्टेंट, अलाए छा छा कोऑर्डिनेटर वॉर्डिनेटर, छाजे लाइ हूंदा आहिनि? वज़ीर आहे। इन्हनि जो कमु हूंदो आहे त हीअ वञनि फील्ड में वञनि, पोज़ीशन ॾिसनि, CM खे ॾिसो। मां जेकी चङाई आहे उहा चङाई आहे। जॾहिं मां ॾिठोसि त मां साईं खे चयो साईं ख़ैरपुर हुयो, मिसाल जेकी सुठी ॻाल्हि आहे। मां वज़ीर हुयुसि न, मां चयो साईं फौरी तौर ते तव्हां हिनखे क्लेमिटी इफेक्टेड करार ॾिनो, उतां ख़ैरपुर मां साईं ऑर्डर कयो, ठीकु आहे, मां हुनखे फैक्स कई, उन ते ऑर्डर करे छॾिया। त माना केरु कराइणु चाहे त थी सघे थो। हाणे ज़ुल्म इहो आहे त लॻे थो त इहे इशूज़ सां हिननि सां राब्ता कटिजी विया आहिनि। ऐं हर मीडिया में जेकॾहिं सच बि चवंदो त हीअ चवंदा कूड़ था चवनि। ऐं उनखे जेकॾहिं 3 महीना अॻु में हिनखे ॾिसनि हा त इहो 150 ॿार कंहिंजी ॾिसो न, मां हंज उजड़े थी त हुन सां पुछो था बुख जे करे, उनजे साम्हूं हिकिड़ो खीर पियाक ॿार जेके बुख जे करे मरी थो वञे, इलाज जी वसियत हैसियत न हुजण जे करे मरी थो वञे, दवाऊं न हुजण जे करे मरी थो वञे, पोइ हुनजो ज़िम्मेवार केरु आहे? केरु आहे? स्टेट आहे। स्टेट जी ज़िम्मेवारी आहे, रियासत जी ज़िम्मेवारी आहे, हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, हुक्मराननि जी ज़िम्मेवारी आहे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता जीअं लाहौर में हिकिड़ी छोकिरी जा ॿार पाण मारे छॾिया, बुख में मारे छॾिया, ज़िम्मेवार उते बि हुकूमत आहे, ॿियो केरु ई कोन्हे। बाक़ी फेडरल गवर्नमेंट क्लेमिटी इफेक्टेड जॾहिं आफ़त सेटल करार ॾिनो वियो आहे, NDMA जो बि रोल स्टार्ट थी थो वञे। NDMA जेकॾहिं ईंदी त को थोरो न कंदी। NDMA
सॼा जेके इदारा आहिनि असांजा यूनाइटेड नेशन जा ॿिया जेके इंटरनेशनल इदारा आहिनि उहे बि सभु अटैच्ड आहिनि NDMA सां। ऐं मां सम्झी फेडरल गवर्नमेंट वटि घणो कुझु आहे। हाणे मां वॾो कमु थियो छा महीनो बि कोन थियो आहे जॾहिं इहो थरकोल जो इफ़्तिताह थियो आहे ओॾी महिल इहे ॿारड़ा हुते मरनि पिया। उन्हनि ॾींहंनि में बि ॾुकार जी सूरत हाल हुई। थरकोल में अरबे रुपए जी ॻाल्हियूं कयूं पिया असां, पर उन्हनि वीचारनि खे करोड़ रुपए ॾेई असां थोरो कयो आहे वॾो, त करोड़ रुपया अनाउंस थी वियो आहे। 10 करोड़ बि जेके आहिनि छा आहिनि 12-13 लख आबादी खे 10 करोड़ जी 100 मिलियन जी कहिड़ी हैसियत आहे। अच्छा हलीम साहब, अवाम जे अहंजन जा अवाम जे ॾुखनि तकलीफ़नि जो अंदाज़ो कीअं लॻाए सघिजे थो? हिते अगरि कंहिं शइ जो मिनिस्टर या वॾो वज़ीर को इफ़्तिताह करे थो त उनजूं ख़बरूं त रिपोर्ट थियनि थियूं, उन्हनि जी कवरेज त थिए थी, पर किथां बि इहा ख़बर रिपोर्ट कोन थी थिए त इहे नुमाइंदा पंहिंजनि इलाइक़नि में वञी अवामी गॾिजाणियूं कनि था, अवाम सां सिधे तरह सां राब्ते में अचनि था, त इन्हनि खे कीअं ख़बर पवंदी त अवाम सां कहिड़ो वेदन आहे, अवाम कीअं पियो गुज़ारे? ॻाल्हि इहा आहे त अवाम में वञणु ॾुखियो बि हूंदो आहे, सवलो बि हूंदो आहे। ॾुखियो कॾहिं हूंदो आहे जॾहिं तव्हां अवामी मुफ़ाद जा फ़ैसिला न कंदा आहियो। अवाम में वञी तव्हां अवाम न ख़ासि माण्हुनि खे, मिसाल जी ॻाल्हि आहे जेकॾहिं माण्हू थर में वञनि ठीकु आहे, जेको हक़दार आहे उहो न ॾिसनि था हीअ अरबाबनि जो वोटर आहे, इहो असांजो वोटर आहे, हिन पार्टी जो वोटर आहे। न इंसान हूंदो आहे। हीअ ॻाल्हि इहा हीअ ग़लति सोच आहे। मुसीबत में भली मां सम्झां थो को केरु हुजे, हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, ईसाई हुजे, भारती हुजे, पाकिस्तानी हुजे, इसराइली हुजे, अमेरिकन हुजे, मुसीबत में जेको आहे उहो इंसान उनखे इंसान ते ॾिसणु घुरिजे। त इहे जॾहिं फील्ड में वेंदा ऐं उते बि जंहिं विरासत बि कंदा त ॾिसंदा बाबा असांजो चमचो केरु आहे, असांजो ब्रोकर केरु आहे, असांजो माण्हू केरु आहे, असांजो वोटर केरु आहे। ॿिया भली हिकिड़े पासे पंहिंजा माण्हू हूंदा, पंहिंजो परायो ॾुख में तकलीफ़ में आफ़त में मुसीबत में न हुजणु घुरिजे। जॾहिं ही मेरिट ते हलंदा वञी सघनि था, पर जॾहिं माण्हुनि लाइ कमु न कंदा त पोइ कीअं फील्ड में वेंदा? माण्हू ॾिसो, माण्हू अॼुकल्ह लाज़मी न आहे गुलाम केरु कंहिंजो न आहे, गुलाम सम्झंदा आहिनि। वॾा माण्हू पंहिंजी क़ौम खे पंहिंजो गुलाम सम्झंदा आहिनि। क़ौम थियणु ॿी ॻाल्हि आहे, पंहिंजो वोटर थियणु ॿी ॻाल्हि आहे, पार्टी वर्कर थियणु ॿी ॻाल्हि आहे, गुलाम थियणु ॿी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह हिकिड़े मिनिस्टर सम्झंदो आहे, हिकिड़ो लीडर सम्झंदो आहे त मुंहिंजा जेके वर्कर आहिनि, मुंहिंजा वोटर आहिनि, मुंहिंजा सपोर्टर आहिनि, इहे मुंहिंजा गुलाम आहिनि, जीअं मां चवंदो इहे कंदा। तंहिं करे फील्ड में नथा वञनि। ऐं मां सम्झां जेके सभु बुरायूं थियनि पियूं इहो इन करे थियनि थियूं त फील्ड में अवामी इशूज़ ते इहे सभु हिते वेठा आहिनि, उताकनि में वेठा आहिनि। हींअर असां वेठा आहियूं न, थोरी देरि खां पोइ डिफेंस जे बंगलनि में बसि ॿियो माहौल शुरू थी वेंदो, पोइ कंहिंखे ख़बर पवंदी त थर में केरु बुख मरे पियो। मुख़्तलिफ़ बयान अचनि था ज़िम्मेवार लाॻापियल माण्हुनि जा त भई बीमारियुनि जे करे फ़ौत न थियनि, ग़िज़ाई खोट हुई, या वरी जेकॾहिं एतिरी आबादी आहे त एतिरनि ॿारनि जो मौत थियणु कोई एॾो वॾी ॻाल्हि कोन्हे का। इन तरह जा जॾहिं असां बहसी वारा बयान ॾियूं ऐं इन सिचुएशन खे नॉर्मल सिचुएशन वांगुरु हैंडल कयूं था, सम्झो था त इन नुक़सान जो को अज़ालो मुमकिन थी सघे? ॾिसो, इहो रिपीट थिए पियो। 2013 में ईअं थियो, शुरू में जॾहिं उरड़ी में ॿार मरण लॻा त ईअं ई ॻाल्हि थिए हुई, उरड़ी न आहे, हे आहे। आख़िर में पोइ थियो जॾहिं 600-700 ॿारड़ा मरी विया, पोइ हिननि खे होश आयो। पर जंहिंजो ॿारड़ो मरी वियो उहो त कोन मोटंदो। ऐं मां सम्झां थो हिते जेको आहे, हिते वैक्सीनेशन बि प्रॉपर थियल न हूंदी। मां तव्हांखे ॿुधायां, हिते इशूज़ जेके निकिरे साम्हूं ईंदा, हाणे जंहिं जांच थींदी हिते वैक्सीनेशन बि थियल न हूंदी। ऐं इन में ॾिसो, हिन में घणा जॾहिं ॾिसो केरु ॿारड़ो मरी थो वञे, कंदा हिनजो पोस्टमार्टम, केतिरनि जा पोस्टमार्टम कया आहिनि, कीअं हिननि बयानु ॾेई छॾियो आहे त आम बीमारी पोस्टमार्टम, हिकिड़ो बि पोस्टमार्टम कोन थियो हूंदो, बिल्कुलु पंहिंजो ज़बानी बयानु ॾेई छॾियो बाबा ईअं आम बीमारी मरी आहे। इहा पोज़ीशन आहे। 12-13 लख मुतासिरीन आहिनि ऐं इहो अंग वधंदो वेंदो, एतिरी जल्दी कंट्रोल न ईंदो आहे। इहो जॾहिं वायरस या परेशानी या बीमारी जॾहिं लॻी वई थर में एतिरा, बाक़ी जॾहिं ॾिसो रूटीन में तव्हां भली हुनखे अधु उन ते तव्हां अन्न ॾेई छॾियो, ठीकु हुयो। हिकिड़ो त उहो अञा पुॼी कोन सघियो, जेको 60,000 ॿोरियूं पुॻियूं उहो 2 नंबर आहिनि। फूड खाते जो हाल पूरो आहे, करप्शन, इहे असांजे मलीर में गोडाउन, कूड़ो माल, छापा था मिनिस्टर हणण लाइ, पोइ गाॾी था हलिया वञनि उहे छापा। ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो ख़राबु, ॿी असल ॻाल्हि कंट्रोल रेट 40 रुपए कंट्रोल रेट आहे न, ठीकु आहे। तव्हां जॾहिं अधु क़ीमत ते ॾींदो त पोइ जी ॻाल्हि थी। कंट्रोल रेट त इंश्योर करायो, कंट्रोल रेट बि इंश्योर नथा कराइनि। उहो तव्हां 10-15 रुपया महांगी थो हिनखे मिले, 40 रुपए जे बजाए 55-60 किथे मिले थो, उन ते बि इंश्योर नथो कराए वञे। ॿियो, अॻु में छा हूंदो त हीअ वीचारा ॿाहिरि निकिरींदा, बैराज एरिया में निकिरींदा,
हाणे एतिरी नफ़्सा नफ़्सी थियल आहे, अमन मान ख़राबु आहे, पाण उन्हनि खे पूरो करे बहिराज एरिया में उन्हनि खे नथा छॾीनि। मां सम्झां थो त हिकिड़ो वॾो ख़ुदा न ख़ासिता इहो थरपार एथोपिया न थी वञे, हिते वॾो अच्छा, इहो कैंसानी बि न थी रिपोर्ट वञे। थियो आहे त जॾहिं इन्हनि लॾ पलाण कई गुज़िरियल 4-5 ॾींहं जॾहिं इहे सफ़र दौरान हुआ त उते बि बुख वेगे केतिरनि माण्हुनि जे फौत थियण जा इतला आहिनि, पर इन्हनि जी अञा कंफर्म अंगनि अखरनि जी तस्दीक न थी सघी आहे। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ हिन ते मौज़ूअ ते ॻाल्हायूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हलीम साहब, तालीमी हवाले सां सूरत हाल इंतहाई ख़राबु आहे, सिहत जी इहा सूरत हाल आहे, सफ़ाई सुथराई जे हवाले सां तव्हां ॾिसो था रोड रस्ता भॻल टुटल आहिनि, शहरनि में तोड़े बहिराणियुनि में गंदो पाणी बीठल आहे, गटरनि जा ढक कोन्हनि, ॿार रोज़ उन में किरी था पवनि, जॾहिं त बल्दियाती इदारनि खे फंड बि रिलीज़ थियनि था, हर TMA खे 1.5 करोड़ खां वधीक बजट मिले थो, उन जे बावजूदि मुलाज़िम बि पघारुनि लाइ एहतजाज कंदा रहनि था। ॾिसो, हिकिड़ो त मां उते थोरो हिकिड़ी ॿुधाए वञा, अॼु ॿुधो आहे त 10 करोड़ बि शायदि अनाउंस कयो आहे हुन लाइ। 15 लख तक़रीबन आबादी अथर जी, हुन में एफेक्टेड आहिनि तक़रीबन 12 लख। 12 लखनि खे तव्हां जॾहिं तव्हां उन 10 करोड़ ते तव्हां डिवाइड कंदव त हिकिड़े माण्हू लाइ 40 रुपया रखे, माना हिकिड़े घर में तक़रीबन 5-7 माण्हुनि जो हूंदो त 420-450 रुपया हिकिड़े घर खे ॾियनि था। एॾी सारी मुसीबत में 450 रुपए जी हिकिड़ी बोतल बीमारी जी अची थी वञे, 400 रुपए में 10 किलो अटो कोन ईंदो। इहो टोटल मां ॿुधायां, हिन खां वधीक छा हूंदो त 12-13 लखनि माण्हुनि लाइ 10 करोड़ रुपया ॾेई तव्हां 400-450 रुपया हिकिड़े फैमिली खे, उन हिकिड़े माण्हू खे 40 रुपए तव्हां ॾियो था। वॾो को थोरो कोन कयो वियो आहे। मां सम्झां थो हिकिड़ो इमदाद जेकी आहे इहो वधाइणु घुरिजे, इहो 500 मिलियन खां वधीक थियणु घुरिजे, ताकी इहे माण्हू खे हिकिड़ी फैमिली खे सुठो पैसो मिले त उन वीचारनि जो गुज़ारो थी सघे। बाक़ी ॿी ॻाल्हि जेकी कई आहे त मां सम्झां थो त TMA सिस्टम फेल थी चुको आहे। हिकिड़ो त नौकिरी जेको वॾो ज़ुल्म थिए पियो, ॾिसो चवनि था जाली ऑर्डर निकिता, जाली निकिरो, जाली ऑर्डर तव्हां कोन ॾिना, जाली ऑर्डर मां कोन ॾिना। जाली ऑर्डर जेकॾहिं ॾिना त या त खपाया विया, या कामरनि ॾिना, या इहे मिनिस्टरनि जे ब्रोकरनि ॾिना। हाणे जाली ऑर्डर जेके कंहिं वरिता आहिनि, कंहिं वीचारे पंहिंजी भेण जो ज़ेवर खपायो आहे, कंहिं पंहिंजी ज़ाल जो ज़ेवर खपायो आहे, कंहिं पंहिंजे घर जो सामान खपायो आहे, कंहिं पंहिंजी माउ जो उन रखियल शयूं घर जूं थां बिस्तरा खपाए उन्हनि कयो आहे, कंहिं कर्ज़ो वरितो आहे, कंहिं सूद ते वरितो आहे। उनजो छा थींदो? तव्हां जेकॾहिं जाली ऑर्डर ॾिना विया, हाणे पघारूं नथा ॾियनि उन्हनि खे। मतिलबु इलाही माण्हू अहिड़ा आहिनि, इलाही वीचारा बेरोज़गार नौजवान, जंहिं पंहिंजी ज़िंदगी जी हर शइ लॻाए उन्हनि पंहिंजे पुट खे नौकिरी ॾियारे छॾी, पंहिंजे भाउ खे नौकिरी ॾियारे छॾी, अॼु उहे पघार लाइ परेशान आहिनि। उन्हनि खां नथा पुछनि त जाली ऑर्डर ॾिना कंहिं, उन्हनि खे ॿधणु घुरिजे, उन्हनि खे लटकाइणु घुरिजे त जंहिं लाज़मी जाली ऑर्डर ॾिना पैसनि त ॾिना हूंदा न। इहे जेके बि कूड़ा ऑर्डर जे निकिता, मां सम्झां थो फौरी तौर ते जेकॾहिं कंहिं वरिता आहिनि ऑर्डर, तव्हां त न वरितो आहे न, मां बि न वरितो आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे कि बेरोज़गार नौजवान वरितो आहे वीचारे, उनखे तव्हां जेकॾहिं उहो रोज़गार केरु आहे, पिशावर खां बि अची नौकिरी न वरिती हूंदी, आज़ाद कश्मीर खां बि नौकिरी कोन वरिती हूंदी, हिते बॉम्बे खां अची बि नौकिरी कोन वरिती हूंदी, दुबई वारे बि शेख बि नौकिरी न वरिती हूंदी। असांजो को हूंदो न, 6 करोड़ सिंधनि मां कंहिंजो पुटु हूंदो, कंहिंजो भाउ हूंदो, जेकॾहिं वरितो आहे ठीकु आहे, नौकिरी मिली आहे, तव्हां वठो उन्हनि खे जिन्हनि ॾिना, बाक़ी इन्हनि खे पघारूं फौरन मिलणु घुरिजनि। बाक़ी तव्हां छा चओ था, 1.5 करोड़ मिले थो न, 1.5 करोड़ अचे थो, पघारूं पंहिंजे पुराणनि मुलाज़िमनि जूं पघारूं कढे, बाक़ी सभु चेकनि जी सूरत में खणी था अचनि। उहो पोइ विरासत थिए थी मथे अची डिपार्टमेंट में, बाबा हीअ ऑफिसरनि जा, हीअ सरकार सियासतदाननि जा। हेठि न को गटर खुलिया पिया आहिनि, न को रोड आहे, न को रस्तो आहे, न को डेवलपमेंट आहे, न को मच्छर जो स्प्रे आहे, न कुझु आहे। जेके निज़ाम हूंदो आहे, असांजा शहर तबाह थी चुका आहिनि, न की सीसी नालियूं आहिनि, न को रोडूं आहिनि, का शइ कान्हे। मुंहुं कारो लॻो पियो आहे, किथे निसा शिक्षा जे हवाले करे छॾियो आहे, किथे हेल्थ केयर PPHI जे हवाले करे छॾियो आहे। मतिलबु सिस्टम खे असां ॾिसूं त इसे हिते असांखे सिस्टम हलंदड़ नथो लॻे। स्कूलनि जी तव्हां ॻाल्हि कई, मिनिस्टर साहब पाण चवंदो आहे, अलाए 8-10-12 चवंदो आहे, इहे त उहे आहिनि जेके बंदि, ताला बंदि पियल आहिनि। अञा एतिरा स्कूल आहिनि जंहिंमें हिकिड़ो 8 जी जॻह ते हिकिड़ो मास्तर अचे थो, सुबुह जो नाले मास्तर खोले थो, 8 ॿार अचनि था, हलिया था वञनि। मां सम्झां थो त 50% स्कूल जेके आहिनि उहो 25% त बंदि थिया, उन खां वधीक 25% जेके आहिनि उन्हनि में प्रॉपर
उन मयार जी तालीम कोन्हे। हेॾो सारो असां वटि वसाइल हूंदे बि असां सभिनी खां पोइते छो आहियूं? छो पोइते आहियूं? असां KPK खां पोइते आहियूं, पंजाब खां पोइते आहियूं, बलोचिस्तान खां बि असां पोइते आहियूं। इन करे असां हिकिड़ो सिस्टम बनाए छॾियो आहे त ठीकु आहे, हिकिड़ी वॾी लॉट आहे, हीअ मराहत याफ़्ता आहे, वॾा वॾा कामरा, वॾा वॾा मिनिस्टर, एडवाइज़र, असां जहिड़ा सियासतदान, उन्हनि लाइ सभु फैसिलिटी आहे, उन्हनि वटि हर फैसिलिटी आहे। उन्हनि जा बि स्कूल बि वॾे वॾे स्कूलनि में पढ़ंदा, डॉक्टर वॾे हॉस्पिटल में इलाजु थींदो, रोडूं रस्ता बि उन्हनि ज़रूरत न आहे, डिफेंस में रहंदा अची। आम माण्हू लाइ न को हेल्थ आहे, न को स्कूल आहे। ॾिसो न, ॿारड़ा जॾहिं मरंदा हुजनि, बुख में मरंदा हुजनि ऐं ग़लति प्लानिंग जे करे, माना 60,000 ॿोरी बि हुयूं, मीडिया शोर करे पियो त ॾुकार बि आहे, ऐं अल्टीमेटली ॾुकार ख़बर आहे, हर माण्हू खे ख़बर आहे, हिकिड़ी पोड़ी खां वञी पुछो, उहो तव्हांखे ॿुधाईंदो त ॾुकार अची वियो आहे। उनखे पाकिस्तान वठे खां हिकु सिस्टम हले पियो, जेकॾहिं पहिरीं मैनेज कनि, सिस्टम आहे, फंड्स बि आहिनि, सिस्टम बि आहे, मशीनरी बि आहे, पर पॉलिटिकल विल कोन्हे, न को दर्दमंदाना दिलि आहे कंहिं वटि त बाबा हीउ छा थींदो, मरी वेंदा। पर बाक़ी अफ़सोस इहो आहे त असांखे जेकी ब्रीफिंग ॾिनी वेंदी आहे उन में चवंदो आहे न हीअ ॻाल्हि न आहे, पंहिंजी जान छॾाइण लाइ। ठीकु आहे, जेकॾहिं मरी विया आहिनि त ॿुधायो, तव्हां सच ॿुधायो न, पर पंहिंजी पोस्टिंग बचाइण लाइ PA ऑफिसर जेके करप्ट कामोर आहिनि, पंहिंजी पोस्टिंगूं बचाइण लाइ पोइ ॻिची में चवंदा न रूटीन आहे। पर हलीम साहब, तॾहिं बि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई त कॾहिं बि न थी आहे। न थींदी आहे न, ज़िम्मेवार असां जहिड़ा हूंदा आहिनि न, असां पाण मां हूंदा आहियूं न, असां ज़िम्मेवार बि असां जहिड़ा हूंदा, करण वारे बि असां हूंदा आहियूं, कंहिंजो माण्हू हूंदो, किथे वञो ज़िले में को बि अलाह जो माण्हू न हूंदो, को सरकार जो माण्हू न हूंदो, को सभिनि जो माण्हू हूंदो, को हलीम जो माण्हू हूंदो, को कंहिंजो माण्हू हूंदो, को कंहिंजो माण्हू हूंदो। उनखे छा करिणो आहे, उनखे पंहिंजे बॉस खे, पंहिंजे उनखे जंहिं उनखे पोस्टिंग ॾियारी आहे उनखे ख़ुशि रखिणो आहे, हिकिड़े माण्हू खे। उन जो भली ॿार मरी वञनि, उन हिकु DHO हूंदो, जेको MS हूंदो, ऐं जेको बि हेल्थ जो हुते सिस्टम आहे, उन पंहिंजे सेक्रेटरी खे सेट रखिणो आहे। सेक्रेटरी साहब ख़ुशि आहे, कहिड़े तरीक़े सां ख़ुशि आहे, पर उन खां पोइ उनखे कंहिंजी ज़रूरत ई न आहे, शायदि सेक्रेटरी ने पोस्टिंग ॾिनी आहे। हिन जे करे असांजा इदारा तबाह थी चुका आहिनि। असां हिकिड़ी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई आहे, ऐं सॼे इशू ते हाणे थर मां सुभाणे हिकिड़े ॾींहं लाइ मां वरी मोटंदुसि इंशाअल्लाह। इन करे असां कोठाई आहे त ख़बर पवे त ॾिसो गवर्नमेंट त सुतल आहे, उहो चवंदा सभु ठीकु आहे, उहो चवंदा असांखे सीटूं 2/3 मेजोरिटी असां वटि आहे, बाक़ी माण्हू असां वटि जॉइन था कनि, वॾेरा असां वटि इहे पखी जेके आहिनि ॾंड जा इहे जॉइन था कनि। कहिड़ी ॻाल्हि आहे, सभु असां ठीकु आहियूं, वोट मिलनि था, असांजा उहे थियनि था। ॾिसो कल्ह ॿियो ॿुधायां, रिकॉर्ड तव्हां दुरुस्त कयां, ऐं सॼी सिंधी क़ौम जो रिकॉर्ड दुरुस्त कयां। असांजो नंढी पार्टी रहिजी वई आहे, पर असां हेॾा सारा नुमाइंदा सिंध जा हूंदे बि कल्ह क़ौमी असम्बली में, सेनेट में, असांजे सेनेटर कामिल अली आया इन केस खे खणी वियो आहे पार्लियामेंट में कि सिंध में छा पियो थिए। उन खां पोइ सभई बयान वॾा वॾा अचणु शुरू थिया आहिनि कि ॿारड़ा मरनि पिया थरपारकर में, एतिरो ज़ुल्म थी वियो आहे। असांजी पार्टी इन केस खे टेकअप कयो आहे सेनेट में। हिते वारनि जा, हिते जे नुमाइंदनि खे छा ॻाल्हि बि नथा करे सघनि? तव्हां राशन नथा ॾेई सघो, मानी नथा ॾेई सघो, पाणी नथा ॾेई सघो, दवा नथा ॾेई सघो, त ॻाल्हि त करे सघो था न। केरु तव्हां ज़बान था कोन पकड़ींदा न, ग़ुलाम आहिनि, त केरु कावड़जी न वञे, सीट न हली वञे, मिनिस्ट्री न हली वञे। इन करे सॼो ज़ुल्म थियो आहे। हलीम साहब, कुझु APC जे हवाले सां ॿुधायो, कहिड़ियुनि कहिड़ियुनि पार्टियुनि खे दावत ॾिनी वई आहे, केरु केरु ईंदो इन्हनि APC जो मक़सदु छा आहे? बुनियादी मक़सदु इहो आहे, असां चाहियूं था त असां हिन में उर्दू में चवंदा आहिनि कि नशिस्तम गुफ़्तम बरख़ास्तम, इहो न आहे त अचूं रुगो मुखालफ़त भरे मुखालफ़त कयूं। असां हिन में कोशिशि कई आहे त सिंध जी हर पार्टी खे, उन्हनि में असां स्टार्ट कयो पीपल्स पार्टी सां, पीपल पार्टी खे दावत ॾिनी, PTI खे, PMLN खे, जमात इस्लामी खे, MQM खे, साईं जलाल महमूद शाह खे, अयाज़ लतीफ़ पलियो साहब खे, रियाज़ चांडिया साहब खे, सनान कुरैशी खे, मज़हबी जमात में JUI खे, सुन्नी तहरीक खे, JUP खे, इन्हनि सभिनी माना मज़हबी जमातूं, सियासी जमातूं, असांजा कामरेड कॉन्फ्रेंस जमातूं, सभिनी खे असां इनवाइट कयो आहे। असां इन करे त ठीकु आहे, इशूज़ आहिनि, ऐं कहिड़ा इशूज़? ॾिसो असां ठीकु आहे, मर्कज़ में दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु जंग विढ़ंदे विढ़ंदे इहो न हुजे त दहशतगर्दी अलाए उहो थींदी कोन ख़तमु हिननि सां, मर्कज़ी गवर्नमेंट सां। असां पंहिंजो सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह करे वञूं, घणो करे तबाह थियल आहे, सिस्टम तबाह करे वञूं, ठीकु आहे, वेहूं था, असां कोशिशि कंदासीं त इहे इशूज़ एलेबोरेट कंदासीं, ऐं इन इशूज़ खे को हल कढंदासीं। हिन में असां चयो आहे त को कंसल्टेशन थ्रू कंसेंसस थ्रू कोऑपरेशन को हल कढी असां गवर्नमेंट खे ॾींदासीं। उमेदु आहे त गवर्नमेंट उन में उन अमल कंदी। छा आहे त जेके बि मां सम्झां थो, ॾिसो गवर्नमेंट में हुजनि या अपोज़िशन में हुजनि, ॿी ॻाल्हि आहे, पर जेको बि सियासी अॻवान आहे उन जा रूट्स आहिनि, उन जो
उन जो हक़ आहे धरती ते, धरती जो हक़ उन जे मथां आहे। ऐं मां सम्झा उन उहे जॾहिं अची इशूज़ ओपन रखंदासीं, असां वर्किंग बि कई आहे त कहिड़े तरीक़े सां असां एजुकेशन खे ठीकु करे सघूं था, कि छा त हीउ मुस्तक़बिल ॿार असांजे सभिनी जा आहिनि। इहे सभु भली अपोज़िशन जो हुजे, गवर्नमेंट जो हुजे, मज़हबी हुजे, कॉमप्रस्त हुजे, कहिड़ो फ़िरके सां हुजे, इहे सभु असांजा सिंध जा ॿार असांजा मुस्तक़बिल आहिनि। असां एजुकेशन लाइ, हेल्थ लाइ, लॉ एंड ऑर्डर, ॾिसो न लॉ एंड ऑर्डर केतिरो बुरो हाल। ख़ैरपुर में 24 माण्हू अगवा थियल, बाक़ी सॼो न कराची खां वठी कंदकोट ताईं, हैदराबाद खां घोटकी ताईं, थर खां वठी लाड़काणे ताईं, हर पासे उत्तर सिंध अञा वधीक बुरो हाल आहे। 6 बजे खां पोइ केरु ॿाहिरि नथो निकिरी सघे। 6 बजे ॿार था अगवा थियनि, नियाणियूं था अगवा थियनि, जेको वणेसि क़तल करे छॾियो, फ़ैसिलो थी वेंदो, ख़बर रखियो बाबा हिन जा हीउ सरदार घराणे जो आहे, हिन जा एतिरा पैसा हूंदा, हुन मारी त केरु कोन, हीउ मिसकीन आहे, इन जे एतिरा पैसा हूंदा। टेक्निकल माना जुर्मानो घटि विझण लाइ बि टेक्निकल टर्म्स ठही वियूं आहिनि। इन ते इहो इल्ज़ाम हो, इनखे मारे छॾियो, बराबरि थी वेंदो। माना अॼुकल्ह बड़े आराम सां को माण्हू कंहिंखे वञी क़तल करे छॾे, ख़बर आहे यार मां 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख ॾेई जान छुॾाए छॾींदुसि। इंसाननि जी क़ीमत तय थियल आहे। जिरगा कराइण वारा वेठा आहिनि वॾा वॾा, कारोकारी करे मारे छॾियो, कंहिं कारो करे मारियो, कंहिं कारी करे मारियो, जाइदाद फुॿाइण लाइ। हिन सिस्टम खे ख़तमु करिणो आहे असांखे। ऐं असां इनशाअल्लाह डायलॉग जे ज़रिए असां नथा चऊं, असां अलहमदुलिल्लाह असां नथा चाहियूं कंहिंखे गोली हणिजे, कंहिंजी गाॾी साड़िजे, कंहिंखे ज़लील कजे, कंहिंजी बेइज़ती कजे, पर लॻे थो त असांजी जेकी ज़बान इस्तेमालु कयूं त इहा बि कंहिंखे वणे नथी। मां हिकिड़े पीपल पार्टी जे पंहिंजे अॻुवान खे मां चयो त असां इन्विटेशन ॾियण था अचूं। मूंखे चयो त तव्हां अॻु में ई चयो था त हुकूमत नाकाम आहे, त असां छो अचूं। ॾाढो अफ़सोस थियो मूंखे। माना ज़बानी तनक़ीद बि बर्दाश्त न आहे। ठीकु आहे, न आहे त नाकामी छा, जेकॾहिं थर में 150 ॿार भरी आहिनि, मां सम्झां त नाकामी आहे इहो। ठीकु आहे न, हिनखे मोकिलनि पंहिंजा नुमाइंदा, वञनि हिकिड़े हिकिड़े ॻोठ में वञी लहनि, MP MN मिनिस्टर, सभु ठीकु थी वेंदो। अच्छा हलीम साहब, तव्हां सम्झो था त हिन वक़्तु सिंध में जेका इंतिज़ामी हवाले सां सूरत हाल आहे, तालीम, सिहत, रोज़गार, सिहत, सफ़ाई जा जेके मामला आहिनि, अवाम ताईं बुनियादी सहूलियतूं नथियूं मिलनि, इन ते सभिनी पार्टियुनि खे गॾिजी वेहण जी ज़रूरत आहे, इन जो को मुस्तक़िल हल ॻोल्हण जी ज़रूरत आहे। मां सम्झां थो हिन एडहॉक सिस्टम खे ख़तमु करणो पवंदो असांखे। मां बीइंग पॉलिटिकल अपोज़िशन पार्टी, असांखे बिल्कुलु तनक़ीद न करणु घुरिजे, असांखे हिननि खे हल ॾियणु घुरिजे। असां वेहूं था ऐं असां कोशिशि हूंदी, असां चऊं था पीपल पार्टी खे अचो, सभु वेही तव्हांखे शायदि उहा सुठी ॻाल्हि असां ॿुधाए छॾियूं। छा त तव्हां इक़्तिदार जे नशे में आहियो, नशे वारे माण्हू ख़बर ई न हूंदी आहे न, ख़बर न आहे सुजाॻ आहे, ॾींहुं आहे, राति आहे, केरु आहे, बुख थो मरे, जीअं थो, कहिड़ा स्कूल बंदि आहे। पर जेके नशे में न हूंदा, जेके फ़िलहालु होश में हूंदा, अपोज़िशन वारा सभु होश में हूंदा आहिनि, इक़्तिदार नशो इक़्तिदार जो हूंदो आहे, उहो तव्हांखे सुठा रस्ता ॿुधाईंदा, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा। अॼु असां साईं गौसली शाह खे बि इन्विटेशन ॾिनी आहे, साईं मुमताज़ भुट्टे साहिब खे इन्विटेशन ॾिनी आहे, साईं जलाल महमूद शाह साहिब खे मां सुबुह जो मिलियो आहियां, MQM जी राब्ता कमेटी खे इनवाइट कयो आहे, जमात इस्लामी खे इनवाइट कयो आहे, पाण वियो आहियां, नून जी लीडरशिप सां ॻाल्हि थी आहे। असां फंक्शनली साईं पीर सदरुद्दीन शाह साहिब सां मुंहिंजो राब्तो थियो आहे, उन्हनि चयो ॼा मदद अली साहिब खे ॾियो। असांजी पूरी टीम, असां जनरल सेक्रेटरी बाबू सरवर सियाल, डॉक्टर ग़ुलाम रज़ा चन्ना, इहो हैदराबाद कल विया, लतीफ़ पलीजो साहिब खे, कॉमप्रस्तनि जमातनि खे दावत ॾेई आया आहिनि। असांजा कराचीअ सां जाफ़र हसन साहिब, नईम साहिब, इहे वञी मज़हबी जमातूं जेके आहिनि उन्हनि खे दावत ॾे। माना असां हिकिड़े सुनी तरीक़े बि असां इनवाइट कयो आहे, हली विया आहियूं। ॿियो असां दानिश्वरनि खे बि कोशिशि कई अचनि त ॾिसनि त सही सियासी पार्टी जो विजन छा आहे। अच्छा हलीम साहब, सियासी पार्टियुनि खे ज़रूरत आहे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे सिंध में मजमूई तौर ते, त हिकिड़े पेज ते उहे गॾु थियनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो ई मौक़िफ़ हुजे, मसइले जो जेकॾहिं हल ॻोल्हिजे थो त उन ते गॾिजी बि मुतफ़िक़ थियनि। पर ईअं थींदो आहे त आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस खां पोइ पार्टियूं हिकिड़े नुक़्ते ते मुतफ़िक़ त थींदियूं आहिनि, ॿाहिरि निकिरण खां पोइ उन्हनि जा बयान बि बदिलजी वेंदा आहिनि। इहो अलमियो आहे, असां सभु हिन जो पार्ट आहियूं। छो तबाही आहे? असां हर मसइले खे पंहिंजे एंगल सां पंहिंजो चश्मो लॻाए ॾिसंदा आहियूं। जेकॾहिं असां सम्झूं त इशूज़ असांजा पंज आहिनि, साझा आहिनि, असांजा पंज आहिनि, उन ते जॾहिं के नुक़्ते असां कोशिशि कंदासीं त सुभाणे प्लेटफॉर्म खे कंहिंखे आणियूं ऐं गॾियल चऊं था ठीकु आहे, ॾिसो इलेक्शन थींदो, इलेक्शन सियासत कंदासीं, 4 साल खां पोइ कंदासीं, इलेक्शन आयो पोइ अनाउंस कंदासीं। फ़िलहालु जेकॾहिं इहो 3 साल मां हथबंदी कल चवंदुसि पंहिंजी सियासी पार्टियुनि खे, असां इहो 3 साल पंहिंजे मुस्तक़बिल खे ॾेई छॾियूं, इहो 3 साल असां पंहिंजे ॿारनि खे ॾेई छॾियूं। इहो जेके गैर स्कूल न वेंदड़ ॿार आहिनि, इन्हनि खे पंहिंजा 3 साल ॾेई छॾियूं। जेको इहो 150-200 रुपए जे करे, 50 रुपए जे करे जेके दवा न मिलंदी आहे, उनजे करे जेके ॿार मरी वेंदा आहिनि, इहो असां 3 साल उन्हनि खे ॾेई छॾियूं। इहो 3 साल असां पंहिंजनि रोडनि खे, रस्तनि खे, पंहिंजे शहरनि खे, इन्हनि खे ॾेई छॾियूं। जेकॾहिं इहो 2-3 साल असां गॾिजी ऐं असां पंहिंजी सूबे जी तरक़ी लाइ, पंहिंजे मुल्क जी तरक़ी लाइ, पंहिंजे शहरनि जी भलाई लाइ, पंहिंजे अमन अमान जी, ॾिसो अमन अमान छो ख़राबु आहे? को धाड़ियल मुंहिंजो आहे,
उहो धाड़ियल कंहिंजो आहे, को कंहिंजी पनाह में आहे, को कंहिंजी केटी में आहे, को कंहिंजी सहूलियत में आहे, को कंहिं पुलिस वारे जी सहूलियत में आहे, को DIG साहिब जी मर्ज़ी सां वेठो आहे, कंहिं MP साहिब जी मर्ज़ी सां वेठो आहे, कंहिं MNA साहिब जे उन कवर में वेठो आहे, कंहिं सरदार साहिब जे कवर में वेठो आहे, कंहिं नवाब साहिब जी केटी में वेठो आहे, कंहिं पीर साहिब जी दरगाह में वेठो आहे। इहे जेके सभु धाड़ियल आहिनि इहे वञनि था, माण्हू अगवा कनि था, वञी रखे था थियनि। मुंहिंजे घर में अची वियो, मूं वटि त केरु हमिलो न हणंदो, मां ड्रामो करे छॾींदो, अरे हली माल शइ साईं, मां पोज़ीशन में आहियां, इन करे मूंखे छापो लॻी वियो। इन जे करे असां जहिड़ा सियासतदान, थोरो जंहिंजी थोरी घणी ॿुधी वेंदी आहे, असां ज़िम्मेवार आहियूं इन सॼे ज़ुल्म जा। असां सॼे इन ज़ुल्म खे जेकॾहिं स्कूल ॿुधायां कि MP जी नज़र मां गुझो न हूंदो आहे त केतिरे स्कूल में मास्टर अचनि था, केतिरे में नथा अचनि, पर उहे मास्टर जॾहिं मुंहिंजी मुंशीगिरी कंदो त मां स्कूल भली त वञे ॾंड जे तरे में, मुंशीगिरी त करे पियो न मुंहिंजो, उन सां गुझियल न हूंदो आहे त कहिड़ो माण्हू धाड़ा थो लॻाए, केरु चोरी थो कराए, केरु अगवा थो कराए, कंहिंजे वटि मास्तर जेके आहिनि कहिड़े स्कूल में न आहिनि, कंहिं डॉक्टर न आहिनि, डॉक्टर जेके आहिनि वीज़े ते आहिनि, मास्तर हिकु इंडस्ट्री आहे। इहे टीचर न हूंदा आहिनि, इहे न हूंदा आहिनि। इहो हिकिड़ो टीचर विदाउट शेयर ॾियण खां अलावा घर वेही नथो सघे। SDO जो शेयर, DO जो शेयर, EDO जो शेयर, इन जे मथे ताईं इन जो इंडस्ट्री आहे। अधु पैसा पाण रखंदो, अधु पैसा मथे ईंदा, बाबा ठीकु आहे न अचे, डॉक्टर बि ईअं ई था कनि, इहो ई कनि, इहो वीज़ा सिस्टम पियो हले। वॾी महिरबानी अव्हां जी, अव्हां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तम थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अलावा